नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياروڊ में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياروड ڀرسان ॻोठ मलिक शाहजहान जा रवासी ॻोठाणा जंज में सैवण वींदे मोरो ڀرسان ॾेढण स्टाप वटि डाटसन जो ओचितो टायर फाटण सबबि गाॾी कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि ॿारनि समेत 14 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे पुलिस ऐं ॻोठाणनि पारां मोरो अस्पताल पहुचायो वियो, जिते तबे इमदाद हलंदड़ आहे। रोड हादसो घोट नूर हसन जोयो जी शादी जी ॼंज सां वेंदड़ डाटसन जो टायर बस्ट थियण सबबि पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि में गोस बख्श जोयो, रियाज़ अली जोयो, मक़सूद इश्तियाक खादिम, मीर सन, माजिद इरशाद ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन सिलसिले में ज़ख़्मियुनि ॿुधायो त असां ڀرياروड ڀرسان ॻोठ मलिक शाहजहान जा रवासी आहियूं। ॼंज में सैवण वञी रहिया हुआसीं त स्टाप वटि डाटसन जो ओचितो टायर फाटी पियो आहे ऐं गाॾी कल्टी थी पई, जंहिं सबबि असां ज़ख़्मी थी पियासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।